ते घणो दुरूद पढ़ंदो क़यामत में मां मुस्तफ़ा सां एतिरो वेझो गॾु हूंदो। हुज़ूर ते कसरत सां दुरूद पढ़ंदा कयो, हुज़ूर ते दुरूद पढ़ंदा कयो। मां आयत क़ुरान जी खोलियां पो जेको टाइम लॻो उन ते लॻायूं था। दिल खोले चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वमन अरादल आखिरत वमन अरादल आखिरत ऐं जेको भी आखिरत जो इरादो रखंदो आ। दुनिया आखिरत बई हिक ॿिए जा ज़िद हन। फिक्रे दुनिया गुनाहन जी जड़ा, फिक्रे आखिरत अल्लाह जे कुर्ब जो रस्तो। साधन लफ्ज़न में मफ़हूम बयान कयम। दुनिया जो फिक्र छो थो करी? अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो है मुझा बाना जेकी कुछ तुझे मुक़द्दर में तुझे रब लिखियो आ ओहो तोखे जरूर मिलंदो। मुझे सुने करीम रब पाक कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो ऐ मुझा माना हरड़ो हलाण तुझो कम, मेहनत करण तुझो कम, मजदूरी करण तुझो कम, जमींदारी करण तुझो कम, नौकरी करण तुझो कम, इरादो करण तुझो कम। उन इरादे के पंहिंजे मंजिल ते पहुंचाइण तुझो न पर तुझे करीम रब जी ज़ात जो कम। हारी हड़ो हलाए सवा मण छटी दो उन जो कम खत्म थी वयो। उन सवा मण मां 100 मण करण वारो केरा? जवाब दे मुसलमान, इंसान के इज्जत दियण वारो केरा? इंसान के मुश्किल खां बचाइण वारो केरा? आधी रात जो जेडी मलहारी मिस्कीन झंगल में हलंदो आ लुंडिन ऐं वासीगन खां बचाइण वारो केरा? मता तू बंगुले में रहण वारा सोची हारी खे त झंग में लुंडन खां बचाई। मां त बंगुले में सुतो पयो हां, तुझा चौकीदार तुझा वफादार सब बीठा हूंदा। हिकड़ी कील जे कदे हिकड़ी जवाब दियो हिकड़ी कील जे कदे अल्लाह जे हुक्म सां तुझे कमरे में अचे 1000 तुझा चौकीदार हुजन उन कील जो रस्तो रोके को न सघंदा। उहा कील जिस्म मां अंदरों अगर तुझे नक में हली वञे तसव्वुर कर मुसलमान तुझे नेणन जी निंड वींदी आ हूंदी। याद रखी छड़ मुसलमान हर घड़ी हर जगह ते मुझो करीम रब पाजी हिफाजत फरमाइण वारो आ। अल्लाह ताला कुरान करीम में बाने के फरमायो आ ऐ मुझा बांधा या 1000 मखलूक मां 17,999 मां अल्लाह तुझे ला पैदा किया मगर तोखे पांजे रज़ा जे ला बनायो। ऐ बाना तू मुझो थी वञ है पूरी कायनात मारब तुझी करे छरींदसे। अल्लाह फरमाए वमन अरादल आखिरत ऐं जेको भी आखिरत जो इरादो कंदो आखिरत ते यकीन रखण वारो झगड़ो को न कंदो।
असां तव्हां जंहिंखे ख़बर हुजे सुभाणे मूंखे मरण जी शूरटी आहे झगड़ो को न कंदो पर मुसलमान अजीब किस्म जा मुसलमान हो सुबह जो मस्जिद में निहार सियारो लगो पयो आहे जमायत मौजूद नाहे पर जे मुंहिंजा दोस्त सुबह जो कहे पार्क में वञ त हज़ारे मायूं मर्द पे था घुमा छा था कयो डॉक्टर चयो त एक्सरसाइज कर अब कयो बीठो ही डॉक्टर चयो त दिल मथे उन करे ब्लड जी सर्कुलेशन दिमाग ताईं कान पहुचंदी कंध के हेठ कर डॉक्टर जे चवण ते कंध के हेठ करी हिकड़ो दफो रत तुझे दिमाग ते पहुचे मुझे करीम मुस्तफा मुझे करीम रब तोखे 5 वक्ती जेका नमाज बुधाई आ तू 5 वक्ती नमाज पढ़ त कीअं थो तुझे दिमाग जो रत तुझे दिमाग ते पहुचे तुझी एक्सरसाइज कीअं नथी थे ओ मुसलमान डॉक्टर चवे सच पुछो त शर्म जड़ी गाला डॉक्टर चवे थो त बाबा तू खंड न खा जा तुझी शुगर वधी वेंदी मिठाई न खा जा शुगर वधी वेंदी तू गाओ गोश्त न खा जा ब्लड प्रेशर वधी वेंदो मिंथू करीस दोस्त ही यार मु तुझे ला गाए गोश्त में सुकेदी बिरयानी न डॉक्टर छलियो आ छत न चरियो हई छा मुजो बीपी वधी वने डॉक्टर जो चवण बुधण ला तैयार हई जे मुस्तफा जो हुकुम पत्थर मनीदा मुसलमान तू वो मञण जे ला तैयार ना आही केर मुसलमान मुझो महबूब मुस्तफा पत्थरन दे निहारी दुआ पत्थर कलमो पढ़ी मुझे मुस्तफा जे कदमन में ई दुआ मुझो महबूब मुस्तफा वणन दे निहारे वण पाड़ो पट जी मुझे हुजूर जे कदमन में सलामी कर मुझो महबूब मुस्तफा जानवरन दे निहारे जानवर हरनी बचड़न सुधो मुझे मुस्तफा ता कुर्बान थे ओ कलमे वाला मुसलमान हैफा तुझे हाल जे मथा डॉक्टर जे चवण ते गोश्त हलाला छडण जे ला तैयार बलके छडे ॾिनई खंड हलाला डॉक्टर जे चवण ते छडे ॾिनई सब कुछ डॉक्टर जे चवण ते हलाल छडण जे ला तैयार हुई अल्लाह जे रसूल जे हुक्मन ते हराम छडण जे ला भी तैयार नहीं आही के मुसलमान ये खोड़ो लगे थो खुदा जे वास्ते सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से सादा लफ्ज चवा बिल्कुल सादा लफ्ज अमा खैर सा अल्लाह कंदो तो जलसे में उथी जेडी मन पंहिंजे घरन दे विंदो अवा जे घर जे बाहरों दरड़े ते तालो लगो पयो होजे चाबी न हुजे त अंदर वनी सगंदो जवाब दियो चाबी खोले वींदो न अंदर कि न दीवारूं टपंदो दीवारूं त चोर टपंदा हन मालिक दीवार कोन टपंदो आ जेकर तू पंहिंजे घर में भी चाबी को सवा ताले खोलण को सवा नथो वनी सगी नाराज न थी जा जन्नत जो दरवाजो खोलण को सवा किए विंदे जवाब त दे यार पंहिंजो घर ठारायो थे चाबी का सवा दाखिल नथो थी सगी त जन्नत में चाबी का सवा दाखिल किए थींदे हाने तुझे अंदर में अजीब जुस्तजू पैदा थी घर जे ताले जी त चाबी आहे जन्नत जी भी चाबी आहे मुखा न पुछ अच त मदीने वारे मीर जे दरड़े ते वठी हले त जन्नत जी चाबी आहे या कान्हे का हलियासी मदीने वारे साईं जे दरबार में अम्मा आमिना जे लाल जे दरबार में ओ यतीमन जा यार नबी ओ गरीबन जा गमखार नबी ओ मिस्कीनन जा मददगार नबी जन्नत में अचण ला चाबी मदीने जे साईं फरमायो हा आका ओहा चाबी अता कयो मदीने जे साईं फरमायो अस्सलातु मिफ्ताहुल जन्नह नमाज पढ़ण तुझो कमा चाबी जन्नत जी तोखे ॾियण मुझे करीम रब जे ज़ात जो कमा नमाज जन्नत जी चाबी थे नमाज जन्नत जी चाबी थे ऐ मुझे मुसलमान भा चाबी का सवा दड़ो को न खुलंदो मुझे मदीने जे मीर खे राजी करण चाही तो या न चोहा चाहे तो मदीने जे साईं फरमायो अस्सलातु मिराजुल मुमिनीन
नमाज मोमिन जो मेराज अचो अल्लाह जे दरबार में हलो हिकड़ी कुरान जी आयत भी तिलावत करे वठा बल्कि ब कुरान जो आयतूं तिलावत करे वठा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे दरबार में अर्ज़ कयोसी मुंहिंजा मौला परेशान वकोड़े छड़ियो आ बीमारन वकोड़े छड़ियो आ दुखन वकोड़े छड़ियो आ केॾहूं बि का चङाई नज़र कान थी अचे केॾहूं बि छुटकारो नज़र कोन थो अचे वञूं त काॾे वञूं अल्लाह फरमायो क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुरिदून। अल्लाह जो कुरान तो फरमाए कामयाबी खपई हा मुझा मौला छा में मुझा मौला हर शे में कामयाबी रब तो चवे जे कदे एतरो टाइम थिया खुदा जा बाना जहां ते एतरे तहां पर मुखे हलण मिली अजीजान मन अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए तो कामयाबी खपई हा मुझा मौला कामयाबी खपे रब तो चेबो कामयाब त ओही ईमान वारा थई जेके अल्लज़ीना हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन वे जेडी मन मां अल्लाह जे आडो पांजी पेशानी झुकाईंदा हन त कदम उनन जा फर्श ते हुंदा हन दिल उनन जी मां रब जे दरबार में हूंदी रोई मां अल्लाह जे दरबार में सजदा कंदा हन। अल्लाह ताला फरमाए कुरान 30 सिपारा सीने में सजो कुरान जो तो मुखे पढ़ हेडहूं भी कुरान यकीन कयो मुसलमानो ये अल्लाह जो कुरान खुदा जो कसम माता के हिकड़ी बात केड़ियों आयतूं पढ़ा तकादुस समावातु यतफत्तरुन मिन फौक़िहिन वल मलाइकतु युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम व यस्तगफिरून लिमन फिल अर्द। अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए तो अन करीब आसमान तहां जे मथा फाटदो तकादुस समावात यतफत्तरन मिन फौक़िहिन जदे तन करीब आसमान तवां जे मथा फाटंदो अग्या जुमला बुधो कुरान जा रब कुरान में छा थो चे वल मलाइकतु युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम व यस्तगफिरून लिमन फिल अर्द। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो मां अल्लाह जा जेके मलाइक हन उहे मां अल्लाह जी हमदो सना कंदा हन वयस्तगफिरून लिमन फिल अर्द जमीन वारन जे ला मां रब खां बख्शिश जी दुआ घुरंदा ने। खोलिया कुरान अञा खोलिया बख्शिश जी दुआ कंहिंजेला मिट घुरन कंहिंजेला अम्मा कंहिंजेला अबो कुरान ॿुध मुझे मुस्तफा सां प्यार कर त तुंहिंजेला बख्शिश जी दुआ रब जा मलाइका अर्शन ते घुरन ॿुध बि कुरान जी आयत अल्लज़ीना यहमिलूनल अर्श व मन हौलहु युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम व युमिनून बिही व यस्तगफिरून लिल्लज़ीना आमनू रब्बना वसीत कुल्ल शैइन रहमतन व इल्मा फगफिर लिल्लज़ीना ताबू वत्तबऊ सबीलक वक़िहिम अज़ाबल जहीम। मुबारक जै सोनी महफिल में बैठा हो जो मलाक रब जो कुरान तो बुधा मलाक तो असाला बख्शिश जो दुआऊं जा घुरन छो त इलेक्शन में कोन बीठा हो कहीं नोटला न कहीं वोटला न महबूब मोहम्मद घोट जे इश्क में आया हो गुनाहन जी माफी वठन आया हो आखिरत सवार जे लाया हो। अल्लाह फरमायो अल्लज़ीन यहमिलूनल अर्श जेके अर्श के कुल्हो दयो बीठा हन मलाइक जेके अर्श के खयो बीठा हन मलाइक वमन हौलहु जेके उन जे तरफ घूमी रहा हन युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम ओहे अल्लाह जी हमदो सना करे रहा हन। अल्लाह
अल्लाह जे अर्श के खैण वारा मलाइका अल्लाह ताला उन्हनि जो ज़िक्र छो थो करे ज़मीन ते भी मलाइका मौजूद हन फर्श ते भी मलाइका मौजूद हन अल्लाह अर्श वारनि मलाइकनि जो ज़िक्र थो करे तोखे मूंखे एहसास ॾियारण थो मुंहिंजो रब चाहे त जेके मां रब जे अर्श खे कुल्हो ॾियो बीठा हन उहे भी मां अल्लाह जी हमदो सना पिया कनि वयस्तगफिरून लिल्लज़ीना आमनू मां अल्लाह जी हमदो सना भी कन था ऐं मोमिनन जे ला मां रब खां बख्शिश जी दुआ भी घुरन था। मलाइका को भी कब अल्लाह जे चवण सा कंदा या पंहिंजे मर्ज़ी ते कंदा जवाब ॾियो पंहिंजे मर्ज़ी ते या रब जे हुक्म सा हुक्म रब थो करे ॻाल्हि बि रब पाण थो करे तोखे मूंखे ख़ुशख़बरी थो मुंहिंजो रब ॿुधाए मुंहिंजा बाना ओ फर्श ते ज़िक्र करण वारा तोखे मां रब क़बूल कयो आ तोखे फर्श ते ज़िक्र जी तौफ़ीक़ ॾेई तुंहिंजो ज़िक्र वरी मां रब अर्शन ते करे रहियो अल्लाह साईं ये महफिल पूरी थींदी मलाइकनि खे चवंदो ॾियो ख़बर ॻोठ ईसा भट्टीअ में छा पियो ॾिसी आयो मौला तुंहिंजा बाना मौला तुंहिंजा बाना तोखे यादि पिया कनि मौला छो थो पुछी तुंहिंजी ज़ात अलीमुम बिज़ाति सुदूर हाज़िर नाज़िर पुछी छो थो रब चए थो मलाइकनि खे गवाह थो कयां जॾहिं आदम खे पैदा कयो मलाइका टिड़ पिया कनि मौला हे फसादी थई हे फलाई थई ॿुधाइण थो चाहियां त हेॾे सियारे में बुख उञ ते निहारियो त सही के कहिड़े नस्ल वारा के कहिड़ी क़ौम वारा के कहिड़ी ज़ुबान वारा के कहिड़े ख्याल वारा सभु हिकु थियो वेठा आहिनि मौला हिकु थियो वेठा आहिनि रब चवंदो छाजे लाइ वेठा आहिनि नौकरीअ जो आसरो अथनि न मुंहिंजा मौला ॿोरी अन जी मिलत न मुंहिंजा मौला छो वेठा आहिनि मुंहिंजा रब करीम तुंहिंजे रज़ा जे लाइ वेठा आहिनि तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शिफ़ा जे लाइ वेठा आहिनि रब चवंदो पोइ गवाह थी वञो अण ॾिठे ईमान इन नाणो दुआ मां रब इन जो वेहण क़बूल करे छॾियो मुझा सोना हिनन महफिलन में वेहंदे तो दुनिया में भी बरकत मिलंदी इंशाअल्लाह ताला आखिरत में भी बरकत मिलंदी दोस्त चयो गाल ज़हन में अचे वया करे वञा मता नाराज थी वञे टिन माण्हुनि जो ज़िक्र अज़ीज़ाने मन अल्लाह जे हिक नेक हज़रत अमर बिन मुसल्लिम ग़ालिबन नालो वा खुदा जे कामिल वली जो पाण पांजे सवाने हयात में लिखन था पाण पांजे हथन सा किताब में लिखन था त दिल में ख्याल आयो त कहीं मुकाम में अड़े माण्हू सा कचहरी कया जंहिंजी जिंदगी रुगी कब्रन खोटण में गुज़री हुजे ओ कब्र खे विसारण वारा ओ कब्र खे विसारण वारा इन दुनिया के सब कुछ समझण वारा याद रख हज़रत अमर बिन मुसल्लिम फरमाइन था हिकड़े गोरख वटे वयोसे वनी उन गोरख के चयो में खुदा जे ज़ात जो तोखे मां कसम दई थो चवा का जिंदगी जी एड़ी गाल ॿुधा जेका कॾहिं भी तोखां विसरी न हुजे जे गाल जे करे तोखे अल्लाह जो कुर्ब हासिल थियो हुजे पाण फरमाई था जीअं जो मूं सवाल कयो उन नौजवान ताह करे चयो ओ मुंहिंजा साईं हे मुंहिंजो ऐं मुंहिंजे रब जे दरमियान जो राज़ हुयो अॼु कसम विधो अथव राज़ खोलियां थो पाण फरमाई था उन गोरख चयो मुंहिंजा साईं कब्रूं रोज़ खोटींदो हुयोसे हिकिड़े ॾींहुं टे कब्रूं खोटे अञा वेही रहियोसे कुझु घड़ियूं गुज़रियूं ॾिठमि त हिकिड़ो जनाज़ो अची रहियो आ उन मैयत सां गॾु कुझु माण्हू अची रहिया आहिनि उन खां अॻु में जेॾी महिल मां कब्रूं खोटे वेठुसि ॾिठमि त अजनबी आसमान तां उॾामदा जवान आया हिकिड़ी कब्र जे सेरांदीअ खां ऐं पेरांदीअ खां बीही चवण लॻो सेरांदीअ वारो पेरांदीअ वारे खे लिख हिन कब्र जी मोकरई एतिरी जेतिरा हिन आंगुर जे विच में निशान वरी भी कब्र ते अचे चई लिख हिन कब्र जी मोकराई एतिरी जेतिरी 20 या 30 मीटर नजर पवे वरी टी कब्र ते अचे चयो लिख हिन कब्र जी मोकराई एतिरी जेसिताईं उन जी नजर कुशादी पवे
चवे तो ऐ अमर बिन मुसल्लिम उन आसमानी जवानन जो गालियूं बुधी उथण चाहम त करीब थी पुछा कह रहियो भई गुम थी वया हाणे ज़ारो कतार रोवां पियो ॾिसण पियो चाहियां त न सोढ़ी कबर में केर थो अचे हिन विचोली कबर में केर थो अचे ऐं हिन वॾी कबर में केर थो अचे चेतो निहारियां त हिकिड़ो जनाज़ो थो पियो अचे एॾी मखलूक उन सां गॾा गाॾियुनि वारा अलॻि प्यादल माण्हू अलॻि सभु को कुल्हे ॾियण लाइ परेशान आहे कुल्हो ॾियण मूंखे नसीब थे मां वञी कुल्हो ॾियां चवे तो हैरत में पइजी वयुसि कहिड़ो इहो ख़ुश नसीब आहे जंहिंजे कुल्हे ॾियण लाइ दुनिया परेशान आहे जेॾी महिल आया कबरुनि टिनी खे ॾिठो चयो मान 3 कबरूं तयार आहिनि उन मयत जा वारिस अची उन कबर ते हथ रखियो जंहिं कबर ते मलाइका हिक ॿिए खे पिया चवनि